चवनि सहमत पर आया रहमत। तेरा दिल भाई लूपड़ भी कौन है जो मां तुझे ढक्का छोड़ी। बस पुजे त कच्चो खाई वनी मुखे। जागो हल त हणा इन काटे में मुक अमा जेका गाल तो कई आ न मुंहिंजी दिल नथी मने। उन दी सहमत भी चयो पे यकीन तो मुखे भी नथे आयो। ओए हाणे कीअं थी यकीन करी? रसिया आपदा जो हाल हींअर अखियुनि सां ॾिसी आई आहियां। मुंहिंजी बचड़ी मरणी हालत में आहे। अमा इन जो सबब को ॿियो बि थी सघे थो। न मुखे नथो सुझे को ॿियो सबब। आमना भी यही पे चयो। लोग छा भी चवे अली अहिड़ो थिए मुंहिंजे अकुल में नथो अचे। छो नथो करे सघे? वो मुबारक सां दुश्मनी में करे सघे थो। दुश्मनी मुबारक सां बुत विझंदो आपदा खे खोड़ो ई नथो लॻे अमा। रसिया वो जज्बात में कुछ भी करे सघे थो। आपदा जो न सही अली तो मुंहिंजो भी ख्याल न कयो। कान बचंदी मुंहिंजी आपदा। छा भी चवी अमा अली रज़ा जेको आपदा ते साह थो वारे सो बुत विझंदो आपदा के न तो कोई ॿिनि टिनि ॾींहंनि में आपदा के छा थी वियो आहे जो मरण जहिड़ी थी वई आहे। रसिया मुंहिंजो मथो हाणे कमु नथो करे। अलाए मुंहिंजी धीअ खे छा थी वियो आहे। पुफी आपदा के बुत तो विधो आहे। छा आपदा के बुत? हा पुफी तो चरो थियो ई जा कदा मां पंहिंजी धीअ खे बुत विधा। होश में आई तू छा थी समझी? मुबारक छा घट भूता संदस रूह के रहड़े रतो रत कयो हुंदई ऐं उन जी जिम्मेवार तू आई पुफी। अली रज़ा शाबाश ते ये तो मुंहिंजे लाइ तो चवी। पुफी हे वट पिस्तौल जिने में जेके बगोलियन सब मुझे सीने में लाहे छड़। अली रज़ा होश कर। ॾिस रज़िया पुफी भी मुझे लाइ ईअं थी सोचे इने का बेहतर इहो त मूंखे पाट गोली हणे छॾे। अली रज़ा अब तो वॾे आसार में आए वेल में आए। कान बचनी मुंहिंजी आपदा। ऐं वेल में बि तो विधो आहे पुफी। ऐं मां हाणे वञा थो उन खे वेल में विझण जंहिंजे वेल में तो आपदा खे विधो आहे। ओ अली ॻाल्हि त ॿुध मुंहिंजी। अली काॾे वञे? अमा अली खे रोकियो। अमा अरे यार छा मुंह असुर इए मुठा मुबारक अम्मा ॿुधाया अम्मा कारे इल्म जे ज़रिए चिलो पचाए इहो मालूम मुख्तार फेला बुत हा असुल हाजत कान्हे का पर मूंखे पूरो भरोसो आहे त मां ॻोल्हे लहंदुसि इहो बुत ईअं जीअं बुत ॿिज न रखे ॻोल्हियो अथमि। बुढर बुत त कंहिं विधो आहे इहो बुत? अली रज़ा तोखे कीअं धपो पियो? बाक़ी इहो कारो इल्मु मूंखे कॾहिं कमु ईंदो? बुढल सच थो चई? असुल बिना खोट के ए हुनजी आपदा ते अखा ए आपदा तुंहिंजी न गुनाह सां नास पिते वारे खे पंहिंजे नक ते गैर त ईंदी आहे। माशाअल्लाह तूं नास पिते वारो आहीं। हा अवल रसो अली रज़ा खे पोइ आपदा जो बुत पे वञी मोर कबो ॾिसां थो त कीअं थो नज़र विझे मुंहिंजे नंग ऐं नामूस में। अवल अली रज़ा पोइ आपदा इन बुत
वक्त समेत हूंदी सामीअ में। इहो त अञा बि भलो रज़िया बि आहे न, उहा वञी वेंदी आवर में, न त मां कुड़ी विझंदुसि रज़िया जो यार। हाँ जावेद, ॿी कहिड़ी पे ॻाल्हि करणु चाहे? हाँ मैडम, वो पैसा सब मुझे अकाउंट में जमा थिया है। टोटल रक़म? जी मैडम। तू पहिरीं मूंसां वाइदो कर। तव्हां सां वाइदो? हाँ। छा जो? ऐं कहिड़ो वाइदो मैडम? सुभाणे हली कोर्ट मैरिज। कोर्ट मैरिज? हाँ। अल्लाह हू अल्लाह हक अल्लाह हू अल्लाह हक अल्लाह हू अल्लाह। हाँ ये कुकड़ो, ये वो कारो कुकड़ो कोई शरीर है जो नहीं विया मूंखे हाणे पुत कढाइण वारो। ये पानी जो झली बीठी आहे, मां पाणी पींदो टंगी बीठी आहे मुंहिंजे मथां अगली। अॼु त दिलि थी चए मां तोखे पंहिंजे हथनि सां पाणी पियारियां। इहो ओचितो वरी आर किथां अची वियो? ओचितो न आहे, असुल खां आहे, पर तूं लेखी बि त न, मां त तो पंहिंजी जान बि कुर्बान करे छॾियां। भला इहो जेको आहे बलहार वञण जो सबबु ॿुधाईंदी आहे? सबबु? हा हा, शुल्फा जो न को अंदर खोले ॾिसे त असल ॿुढण जो देरो नज़र ईंदुसि। हे अॼु कुकड़ जो ॿोड़ पई खाराई, मूंखे त सम्झ में नथो अचे त ॻारे थरी थी अथई या को ख़ौफ़ थियो अथई। ॿुढण पंहिंजनि खां को ख़ौफ़ थींदो आहे छा? वारनि ते कयल ही वार ऐं मथे में पियल ही डार, या बि मां तुंहिंजी मोहबत जी निशानी थी सम्झां। तूं त मुंहिंजो मजनू आहीं न। हे ही जेका अॼु तूं लैला थी वई आहे, मूंखे त लॻे थो शिमाला सां शादी जे करे तूं डप में ईअं थी वई आहीं, अलाए छा। हैफ़ थी ॿुढण, मुंहिंजी मोहबत जो इहो क़दुरु आहे तो वटि। शिमाला भला मूंखां छा में वधि आहे ऐं मां छा में घटि आहियां? न न, तूं त लुॾण ज़ाल आहीं, हिंदरो आहियां। छो न, पर तूं इन नज़र सां ॾिसी बि त न। ॾिठो अथमि शिमाला जो जीसु सिंधी तूं। ए शादी मां ज़रूर कंदुसि शिमाला सां, वो खणी पंजर या खणी सड़। 10 शादियूं कर मुंहिंजा ॿुढण, मां छो सड़ंदसि? मूंखे बि त पंहिंजो कनि, नौकराणी खणी सम्झ। तोखे नौकराणी कयो मां वरी? छो, मां तुंहिंजा पेर धोई पीअंदसि ॿुढण। पंहिंजो बूथ त धो, मुंहिंजा थी पेर धोए। तूं त पेर कढंदी धोईंदी छा तूं मुंहिंजा पेर? ॿुढण, ओ ॿुढण, राति जो निंड में बि तूं आहीं। इते वरी छा थी? अरे मां न ईंदो, मां राति जो खां पोइ को ॿियो ईंदी छा? ये मूरीअ वांगुरु गतरा न करे छॾिया वरी। मूरीअ वांगुरु गतरा करी या बसर वांगुरु कातर? मूंखे पंहिंजे हियां में विहार न। मां तोखे पंहिंजे हियां में विहारियां? हा मुंहिंजा ॿुढण। छो मुंहिंजो हियां जेको गुंदी आहे या तोखे विहारे ॿुधाए पुड़ ॾियासि? नथो मञी न ॿुढण? कारे ॿुध, मर्द खे हिक खां वधीक शादियूं करणु खपनि। छो त? ॾिसो न, मुंहिंजे शादी कई कान्हे का त मुंहिंजे लाइ तो हाणे प्यार वधी वियो आहे। जॾहिं मां शादी कई पोइ त तूं मूंखे खौर वांगुरु चिंबड़ी पवंदी। हाणे उते हल त मां मानी खावां। मानी विकाइण कोन थी जे, कम खां जिन खाई वेंदा। तोला हियां कोन थो फाटे ॿुढा? अच मुंहिंजे वारे में त कुतर खाराई खारे में। अम्मा मां इन जमादार इब्राहिम वटि वञण खां अॻु विलायत जा वण वसाईंदी साईं। वरी कहिड़ी विलायत जा वण वसाईंदी? मां बि घर जो पाणी पीतो आ, ख़बर त पए त कहिड़ी विलायत आ उहा जाॾे जेको वियो आहे उतां मोटियो कान्हे। हा, केरु न मोटियो आ? छा सिर विञाईंदी छा पंहिंजो? कंदी छा ख़ुदकशी न पर घरकुशी कंदसि। हा, या घरकुशी छा थींदी आहे वरी? इहो नओं कहिड़ो वरी मामलो पैदा थियो? केरा तूं? वो केरा अचे तो समा खिंडेला मुचू दस मुडे तो अची। हा खबरदार मुडे न अच, ॾिसां थी तूं मुडे तो अची। हा अड़ी ने भागी हिते त कुछ भी कोन्हे, मूंखे ॾिसण में अचे त ये चीरे फाड़े कयांसि अध। मुंहिंजो नालो बि रहमत है। हा खबरदार तूं केरा? खबरदार छोरी खबरदार मां है तू जी बड़े। अरे छोरी न छड़िया, तू मुझे जीरो जलाया है, तू मुझे बच्चा मारे है, तू रहमत न पर सहमत आई सहमत, तू मुझे जीरो मारे है। वो शरीफा छोरपा, अरे कुपरा अरे छोरपा बच कुपरा जुन्नो जे तो थई छोरी। छादियो छोरी छोरी कुपरा जुन्नो बता
रहम कर फ़कीर न्याणी खे त सॻो कयो ई थी हिन पोड़ी खे मारे पाप ते न खाना अरे नी माई मां मौज कंदसि रहम कर फ़कीर रहम कर ही मौज जो वक़्तु आहे हा जेसिताईं मुंहिंजी मुराद पूरी न थींदी मां मौज कंदो रहंदसि मुराद कहिड़ी मुराद फ़कीर ॿुधाए मूंखे हिन पोड़ीअ निड़ीअ जी रत खपे हिन पोड़ीअ जी साबी निड़ीअ जी रत रहम फ़कीर रहम कर ये मुंहिंजी दोज़ख जहिड़ी ससु आहे अगरि हीअ मरी वई त पोइ मूंखे छाड़ींदो केरु भले छा बि थी पए मूंखे हिन पोड़ीअ निड़ीअ जी रत खपे मां सुर कंदसि फ़कीर को ॿियो मुतालबो कर अथई को पीर मुर्शिद जान न जिन फ़कीर ॿियो को मुतालबो हुजई त मां रहमत आहियां रहमत माण्हू भले चवनि रहमत पाच पीर दस्तगीर चाची वारो कर पाणी खणी वठ पाणी खण त हिनखे छंडोणास वारो कर पाणी खण त हिनखे छंडोणास चाची टोही विझास या पीर खिजर तू ही मुंडीस पीर गाजी शादी टोही होते या पीर खिजर तू ही मुंडीस या पीर दस्तगीर हणी सकीर अथे फकीर सफा तीर चाची हाँ सवारे में आयो फरी न मौज मची वञे हाणे विसुनी हलियो चिंडू हाय कयास थी पिलो मुंहिंजो बि नालो रहमत आहे भली माण्हू चवनि सहमत हा पाच पीर दस्तगीर पाच पीर वार थी वसीला पाच पीर दस्त हाय 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 बाबा चांहि पई पी रही बुढल जे भूतनि जो सुणनि खे सलाम हुजे तू वरी हिते मुड़ी नथो मंडा ॾिस रज़िया ॾिस रूह खे रोंडूं न ॾे हा अकेली आहे मूंखे लॻे थो तूं चवंदी त वञो हलियो हा कर त हलियो वेंदुसि हाँ कया माड़ो न बोलंदी कर बुढल फ़कीर सां हा कर त बुढल फ़कीर कंदो ईअं हलियो वञे ॾिस बुढण मुंहिंजो अंदर अॻे ई भरियो पियो ॿीहर न ॿार वञ तां ठारण आयो आहियां मरंदड़ अंदर तुंहिंजो बि त पंहिंजो बि हा करे त बसि ईअं दुल शरनाइनि जा ट्राजा थी वञनि तुंहिंजी पोती मुंहिंजो अजरक पाण में गंढिजी वञनि हा तू न मुड़ंदे मंडोल तकड़ न कर ॾिस त बुढल जलाल न बि अचे वञे वरी पर ॻाल्हि त कोकला बि रखाइंदी मां चवां थी वञी थो या विझां बाठे में हथ बस कर त छॾिया हिन फ़कीरनि खे त मौज न शुरू करे जी फ़कीरनि लाइ फिटाईंदी त फिटाए छॾींदो सोच आबदा जो अक्षर कोन थो सुझई सॼी गिरीअ खां सिकंदी हिकिड़ो तावीज़ लिखियो मांसि जिंदगी बर्बाद थी वई अथसि तूं त रुॻो हिकिड़े पीणे जी महिमान आहे हा ॿुधाए छॾियां सोचजांइ वेठी हा ॿुधाए ॿुधाए अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं सीप दस्तियाब आहिनि हैंड वॉश 120 रुपया किलो हार्पिक 140 रुपया किलो स्वीप 80 रुपया किलो फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो सर्फ गोल्डन 150 रुपया किलो
सर्फ सिल्वर 120 रुपया किलो। ब्लीच अछन कपड़न जा दाग साफ करण लाइ 80 रुपया किलो। लेमन मिक्स ठावन साफ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जे लाइ नंबर नोट करना 0313 8562 682। लगे तो था सबूत हथ अची वियो अथसि। असांजे दुश्मनी कंदा बि आहियो न, दूल जे डोके ते वॼाए कंदा तोखां सवाइ मुंहिंजी दिलि बि त नथी लॻे। छो न चई सघंदी पी खे, तूं त पढ़ियल लिखियल डॉक्टरियाणी आहे, तो वटि इल्मु आहे, ज़बान आहे, पोइ बि न चई सघंदी पी खे। इन करे त हू पीउ आहे ऐं मां संदसि धीअ। माना त तुंहिंजी तालीम ई खूह जे तरे में। कुबरा, असां वटि अजीब भोग ऐं मज़ाक जहिड़ा समाजी क़दर राइज आहिनि। तूं सम्झे थी न मुंहिंजी ॻाल्हि? हा हा चओ। कुबरा, ॻाल्हि इहा आहे त माउ पीउ इहा ग़लती कनि त सही, औलाद इहा ग़लती करे त गुनाह। माउ पीउ उहा ग़लती सहन बि सही, पर ओड़े पाड़े वारा बि सने माठ कनि न। हिते त किस्सो ई उल्टो आहे, पिणे हथ धोई मुंहिंजे पोयां पियो आहे शुमाइला। कुबरा, इहो त मां बि चवां थी त केरु सम्झाए इन्हनि मर्दनि खे जिन कदुर रीतूं रस्मूं नंढ वॾे ऐं रिश्तनि जूं हदूं वेही ठाहियूं आहिनि, सो बि असां औरतुनि लाइ बग़ावत बि करे सघिजे थी शुमाइला। बग़ावत जी बाह भड़की वरी बि असां औरतुनि खे साड़े रख करे छॾींदी आहे। मर्दनि जी वरी बि सरसी तोहमतूं इल्ज़ाम कर खणी खाइण डंगण लॻंदियूं आहिनि। मर्दनि जी ॿिली बि ॿिमणी। तंहिंजो मतिलब त चुपचाप ॻिची भाव विझां? न न, मां किथे थी चवां ईअं, मूं त मर्दनि जे मुआशरे जी आखाणी ओरी आहे कुबरा। वाह जो आखाणी ओरी थई अदी। ॾिस न कुबरा, औरत जॾहिं बग़ावत कंदी आहे त उहे माण्हू बि मिट माइट ऐं सेकदार थी पवंदा आहिनि, जेके कॾहिं बीमारी या मुसीबत में पुछण बि न ईंदा आहिनि। मुंहिंजो मतिलबु आहे त जेके सुञाणींदा ई न आहिनि से सेकदार ऐं मिट माइट थी पवंदा आहिनि। तुंहिंजो पढ़ण ई पाड़ी में आहे, तुंहिंजो त सॼो इल्म ई ओढ़ा में आहे शुमाइला। इल्म का तलवार नाहे जो कंहिंखे वहाए कढिजे कुबरा। इल्म त अंधे खे बि सॼो कंदो आहे शुमाइला। कुबरा, हिते त सॼे खे बि अंधो कयो वेंदो आहे। मुंहिंजी ॼाए कान्हे तोसां, बाक़ी न पंहिंजे ॼरके जहिड़े पीउ खे पल, न त ॿई ॼाड़ियूं न हूंदसि। भला तूं इन पंहिंजे खुरांडे भाउ खे छो नथी पली? पोइ किसो ई कोता? कंहिं न कंहिं पासे त किसो कोता करणो ई पवंदो। चङो, माशाअल्लाह मां हलां थी। गोली लगी है तो जोर आपके सहारे रे अलिया अलाए केरो काफी वक्त थी वियो आहे वेठे वेठे डब ॼमी विया आहिनि। न को कारी कामण वारो हुजे, न कंहिंखे बुत आहे, न कंहिंखे जिन आहे, लॻे थो ॻोठी लॻे सभु कुझु जाम जनाब अची ग्राहक रोज़ी ॾियण वारो हुई न पोइ साईं तूं रोज़ी ॾियण वारो हुई जल तूं जवाब जा कर दे जल तूं जवाब हथ वलाहू
हक वलाहु हक 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 बुढल साईं बुरोल साईं अचे ई कोन पियो ज़ोरी वठी आयो आहियां हां तोखे त साई थी वई आहे साईं मूंखे ए ख़ैर घुर ॿुढल चङनि भलनि इहा हलियो ऐं साई ॾियण भला का काली गाड़ी वधु न ॿुढल मां त वेठो आहियां जाइ ते पलथी ऐं चिसियो ई कोन आहियां तोखे कीअं ख़बर पई त मां चुरियुसि या वधुसि ए तोसां मुंहिंजी जाइ कान्हे का चङनि भलनि इहा हलियो ऐं साई ॾियण कान्हे त बस ॿ पुट पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा भाई जेके घर में को बीमार हुजेव कंहिंखे जिन भूत हुजे कंहिंखे भूत पियल हुजे त मां ॿुढल वेठो आहियां घोट जो ख़ैर ख़्वाह आहियां न भाउ हाणे तूं हल शाबाश हल 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 बाबा हल हल तोसां पुॼण जी जाइ कान्हे यार चल तू जबार तू आई बला के टार तू चल तू जबार तू आई बला के टार तू चल तू जबार तू आई बला अस्सलाम वालेकुम बुढल फकीर वालेकुम सलाम बुढल फकीर तो के भला तो लगा अब गोर पटो बला में तो के फर्क कोन थो नजर अचे ॾिस तूं त मूंखां उमिरि में वॾो ई चाचो हुई मां तोसां अहिड़ी गुस्ताखी कीअं थो करे सघां तूं वेह तो सही हा वे शाबाश बुढल तू मूंखे चाचो थो चई यार आऊं त वॾी उमेदूं तो बि रखियो वेठो आहियां ऐं तूं वरी चाचो थो चई यार खणी 2-3 साल थिया आहिनि रिटायर थिए खे भई एॾो वॾी उमिरि मुंहिंजी कान अथई हिकु 6 वार थिया आहिनि त उहे शादीअ जे ॻणतीअ में शादी मुंहिंजी करा त वार मुंहिंजा कारा ए इब्राहिम मूं ॿी ॻाल्हि ते कई कहिड़ी बस छॾ ख़बर त पई हूंदी तोखे अलाए कहिड़ी ख़बर ॻोठ में फायर थिया गिटनि में रत पियो तो अलाए त साॻिए बूढ़े में किलो ओ हाणे सम्झुमि त बस सम्झ हलाए न कुझु यार इब्राहिम बुढल फकीर हथे खाली कीअं सम्झ हलाया अॻु में बि त रक़म रही पई आहे तोॾे भाउ उहा त ले मट थी वेंदी पंहिंजो पाण में कसु कसर में कमु करे वेंदासीं हिन में सिर्फ़ु अखाइणी आहे ॻाल्हि ख़तमु अखण सवली आहे हा तूं वञ तूं त हणी आहे वञ मूंखे न खाइणो अचे हा त तोखे छो चवां हा जिन कढाइणा हुजनि बुत विझाइणा हुजनि कढाइणा हुजनि भूत भॼाइणा हुजनि त मूंखे चओ इलाइक़े जे मशहूरु भोपे खे अंग्रेज़ी ॻाल्हाईंदड़ या चीनी ॻाल्हाईंदड़ जिन जे लाइ चई त चंप ई हिकु अड़ी ॿार कढी फिटी करे विया ख़र्च लॻे त पोइ बुढल फ़कीर ॿधल आहे अॼु बि सुभाणे ऐं हू मुआरो कमु तो वारो कमु थियो पियो आहे बुराई मां यार तकड़ कहिड़ी आहे हीअ ॾे वठ जी भाॼी कसु कसर खाई हिक ॿिए खे ॾेई वठी छॾींदासीं ठीकु आहे त पोइ साईं मां हलां थो हा तूं हाणे हल बसि शाबाश तूं हल हल शाबाश हल हक हू अला हक हू अला हाणे जानू तूं जो हेतिरा ॾींहं गाइब रहे मरीज़ ॻोल्हण लाइ मां तोखे चयो वञे ॻोल्हे आहे त तोखे इहो मरीज़ लधो जेको चाक चङो भलो ज़ोरीअ पे मां हुनखे साईअ जो मरीज़ ठाहियो हाणे के चरिया जाइल टाइप जा माण्हू ॻोल्हींदा हिकिड़ा माण्हू ॾाढा सियाणा थी विया अथव फ़कीर साईं माण्हू त ॻाल्हि ई नथा ॿुधनि इहा ॻाल्हि ई न पुछो अरे छो न पुछा हिते त न रुॻो धंधो धूड़ थियण वारो हो पर साख ख़तमु थियण वारी हुई भुलिजी वियासीं पंधु ॾाढो परे हो तॾहिं देरि थी वई अड़े पराए पंध इन करे पूरींदा आहियूं बुत त जीअं माण्हुनि जो विसाह वधे माण्हू यकीन करनि त बुढल फ़कीर बराबरि पहुतल आहे कारो इल्मु ऐं ॼाण अथसि जो परे पंध ते बि जेको आहे वञी बुत खोटे कढी थो वठे ख़ैर कमु त करे आहियूं न असुल अहिड़ो तेड़ो सफ़ा सोराना सचो साईं जिते जंहिं जॻह ते बुत पूरे आया हो सा त लही सघंदव न हा साईं इहा कहिड़ी ॻाल्हि था कयो ईअं त बुढल फ़कीर ॿधो वियो हुजे न साईं अहिड़ो अंधो त कोन आहियां असुली वठी सिधो हली उते तव्हांखे बीहारींदुसि पर साईं कुझु पैसा त ॾियो न चऊं हींअर कोन्हनि खे अम्मा खां वठी पोइ ॾियां थो साईं अम्मा ॾींदव जो मूंखे ॾींदव हाणे तव्हां ई ॾियो न साईं अड़े अब्बा धंधे में बाड़ाई आहे धंधो थिए त पोइ भंडे फिराए पिया खाईंदासीं पर हिन दफ़े खणी तव्हांखे उहा घणो कुझु ॾींदो चङो साईं तव्हांजी मर्ज़ी अहिड़नि ज़ालुनि जो इलाज ई टे बितल अञा विहार वेठो आहिस घर में अञा ॿियो छा करे आ हा अमां अलाए छो दिलि खे धोखो थो लॻे धोखो हा त को महिरू ईअं बि करे सघे थी ज़ारी मुंहिंजी तोबा बा
मुंहिंजी तोबा सादगी मूं बि ॾिठी पर तो वटि त का भेण ई कान्हे। इहो कीअं मां? अड़े अब्बा वो तुझे रत चूसण ते और तू उनके खीर पियारण जे राज़ी। धोखो तो समझी, यकीन कोन थो अचे। अञा ॿी का सादगी थींदी आहे ॿुधाए? अमा मन जी ॻाल्हि ॿुधाई, मन खे यकीन अञा नथो अचे त मेरू ईअं बि करे सघे थी। अब्बा मजू मूं बि ॾिठा पर तूं उन्हनि खां बि उतर लॻो पियो आहे। सफ़ा ज़ाल जो महरी उठाई ॿियो। कीअं मां? नक में नाकेली आहे और नाकेली में महार। मुड़ुस सफ़ा महरी लॻो पियो आहे। जेॾां जी ज़ाल छिके ओॾां रींगंदो रड़ंदो थो वञे। ग़लति न सम्झ मां। बिल्कुलु ग़लति आई, सम्झां वरी छा थी? ए बिना देर जे हॾीस थड़ा मथे ते त वञी पए ज़हमत जी रिलीअ में। अञा विहारियो वेठो आहींसि। अमा मां सोचां पियो त मेहरूअ खे तलाक ॾियां। अञा सोची पियो? हैफ़ अथई असुल हामिद, हैफ़ अथई। हा अमा ॿिनि ॻाल्हियुनि मुंझाए विधो आहे। ॻोल्ह ॻोल्ह बहाना ॻोल्ह। हा न मां तूं सम्झण जी कोशिश कर। पोइ सम्झाए न। अमा हिकु त साॻियो नज़लो मथां शरीफ़ा ते न टुटे। शरीफ़ा जे मथां त जबल लेटिया पिया आहिनि। सफ़ा पिचकियूं लॻी पई आहे। अञा उनखे तूं नज़लो थो चवीं? अमा ॿुढो शरीफ़ा खे बि तलाक ॾेई सघे थो। अरे अबा इन ॿुढे मारे मंडे खां त तलाकड़ चङी रनड़ चङी। घटि में घटि अज़ाब में त न हूंदी मुंहिंजी बचड़ी। अमा जे मेरो जो ॾोह न हुजे ऐं मां तलाक ॾेई छॾियांसि त मुंहिंजे मुंहं में छा रहंदो? अरे ईअं छो नथो चईं त दिलि जी दादलीअ खे दर जे ॿाहिरि कढंदे त दिलि में दर्द थो थई। चाची चाची ईअं कीअं था चओ? ऐं अगरि जन हो रहा तो ॿुढल शरीफ़ा खे घर मां कढी छॾे त पोइ? तूं त बाठ कर ॾाची, विच में ज़रूर अची ॻाल्हाई। आई अथई अखियुनि जो ठार। हा वठी वञीसि, घुमाईसि वञी कचो काठो कराची घुमाईसि। हा ॿुधी थो हामिद, मां तोखे कॾहिं चयो ॿाहिरि घुमाइण लाइ? ऐं हाणे ठहियो ठहियो इहे ॻोढ़ा न ॻाढ़ सुॾुक न वेही मुड़ुस खे बि ॾेखारे रोई।